नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार अमया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। असांजो हथ इमरान ख़ान जी गिचे में पइजी चुको आहे। तव्हां पंहिंजी नालाइकी सबबि पंहिंजे अकाउंट ते बार बणिजी चुका आहियो। असांजो हदफ़ इदारनि खे मज़बूत बणाइणु आहे। क़ौम कंहिंजी बि ग़ुलामी क़बूल न कंदी। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो बयानु चवे थो नाजाइज़ हुकूमत जे ख़ात्मे लाइ घरां निकिता आहियूं। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि जो नालो ECL में विधो वञे। नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त छा मुल्क में महांगाई थियणु आलमी साज़िश आहे। हाणे हुकूमत जे ख़ात्मे जो वक़्तु अची चुको आहे। रियासत मदीना जी ॻाल्हि कंदड़नि करप्शन खे आम कयो। इमरान ख़ान कहिड़ा एटमी धमाका कया आहिनि जो संदसि ख़िलाफ़ साज़िश थींदी। इहा कहिड़ी साज़िश हुई जो ख़त लिखी अॻुवाट ॿुधायो वियो। मुल्क ख़िलाफ़ सभ खां वॾी साज़िश इमरान ख़ान कई। छा दोस्त मुल्कनि सां लाॻापा ख़राबु करणु साज़िश न हुई। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद चवे थी इमरान ख़ान पंहिंजे मुहसिन सां कॾहिं बि सचो न आहे। जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान खे इस्तेमालु करण बैदि उस्मान बुज़दार खे क़ुर्बानी जो बकरो बणाए छॾियो। काल्ह ई परेड ग्राउंड में रोई रहियो हो। पंहिंजा माण्हू खेसि अलविदा करण लाइ पहुता आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान इक़्तिदार बचाइण लाइ नेठे उस्मान बुज़दार जी क़ुर्बानी ॾेई छॾी। काफ लीग जो चौधरी परवेज़ इलाही पंजाब जो नओं वॾो वज़ीर नामज़द। वज़ीर आज़म चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात दौरान उस्मान बुज़दार खां इस्तीफ़ा वरिती। इमरान ख़ान चयो त परवेज़ इलाही खे वॾो वज़ीर नामज़द करण ते पार्टी जो थोराइतो आहियां। चौधरी परवेज़ इलाही वज़ीर आज़म जा थोरा मञींदे चयो त इत्तेहादी तौरु हुकूमत सां गॾिजी अवाम जी ख़िदमत कंदासीं। काफ लीग अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा इस्तीफ़ा ॾेई छॾी। काफ लीग तर्जुमान जो चवणु आहे त तारिक बशीर चीमा चौधरी शुजात हुसैन जी इजाज़त सां इस्तीफ़ा ॾिनी आहे। तारिक बशीर चीमा वज़ारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। अञा MNA आहे। तारिक बशीर चीमा जो चवणु आहे त चाहे कुझु बि थिए वोट इमरान ख़ान खे न ॾींदुसि। मोनिस इलाही चयो आहे त तारिक बशीर चीमा पुराणो साथी आहे। खेसि परचाए वठंदासीं। हुकूमत जी इत्तेहादी जमायत बलोचिस्तान अवामी पार्टी बाप हुकूमत खां धार थियण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जे मामले में 4 MNAs गॾियल ऑपोज़िशन जी हिमायत कंदा। आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बाप जे अॻुवान ख़ालिद मक्सी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त जल्दी शहबाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म बणाईंदासीं। मौलाना फज़लुर रहमान चयो त काफ लीग सां बि ॻाल्हियुनि जी गुंजाइश अञा मौजूदु आहे। बिलावल भुट्टो चवे थो बेतमादी रिथ लाइ अॻुवाट ऐं नंबर्स पूरा हुआ। इमरान ख़ान जे बचण जो को बि चांस न आहे। असां चाहियूं था त शफ़ाफ़ चूंडनि ऐं चूंड सुधारण लाइ समूरी पार्टियूं गॾु हुजनि। क़ौमी असेंबली में वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश ठहिरा अक्सरियत राय सां बहस लाइ मंज़ूर। डिप्टी स्पीकर इजलास 31 मार्च ख़मीस जी शाम ताईं मुलतवी करे छॾियो। ऐवान जो वज़ीर आज़म तां एतमाद ख़तमु थी चुको आहे। खेसि हटाए वञे। ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ पारां पेश कयल रिथ जो मतन। इजलास में हुकूमत इत्तेहादी जमायतुनि काफ लीग BAP ऐं MQM जे मेंबरनि शिरकत न कई। हुकूमत जा बाग़ी मेंबर बि ऐवान मां गाइब। सिंजोर वेझो ॻोठ रखियल ख़ान रिंद में रिंद बिरादरी जे बिंदुरियुनि में ज़मीनी तकरार तां जहिड़ो नौजवान क़तल। नौजवान रजिब रिंद जो लाश सिविल अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनाबाद। ऐं गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े माछीवाला इंडस हाईवे ते मुसाफ़िर बस ऐं ट्रैक्टर ट्राली में टकर हिकु ॼणो फौत थी वियो।